अस्सलाम वालेकुम। मां तव्हांजो पंहिंजो सैयद अब्दुल कादिर शाह बुखारी हिकु नए लेक्चर सां गॾु तव्हां सां गॾु शामिल आहियां। लेक्चर नंबर 11 ज़रब उपत जे बारे में। जी एक्सरसाइज़ 2.3 खे सम्झण जे लाइ पहिरीं असांखे ज़रब उपत जे बारे में ॼाण वठणु इंतिहाई ज़रूरी आहे त जीअं असां खां कंहिं क़िस्म जी का ग़लती न थिए। अचो त ॾिसूं ज़रब बाबति असांखे छा करिणो आहे। जी बाबा, बिल्कुलु सही। ज़रब जेका आहे सा जोड़ वारे अमल खे वधीक आसान बनाए थी। कीअं? ॾिसो, जीअं मूं लिखियो आहे, मतिलब त 2 + 2 + 2 + 2 + 2 + 2। जी बाबा, प्लस यानी जोड़ 2 जोड़ 2 2 जोड़ 2। ये विच में जेका बि हिकु सिधी लकीर ॿी हुन जे मथां बिल्कुलु सिधी लकीर, इनखे असां जोड़ जी निशानी अंग्रेजी में प्लस चवंदासीं। टोटल कुल 6 जेके ॿिका आहिनि इनखे असां जोड़ करियूं त टोटल 12 थिया। ज़रब कीअं हुनखे वधीक आसान फरमायो आहे, कीअं कयो आहे? त हाणे ॾिसंदासीं त जेका ज़रब आहे उहा कहिड़े हिसाब सां हिनखे वधीक आसान थी बनाए। जी, उहो ई हिकिड़ो ॿिको सां खयों ऐं उन जो तइदादु जेके 6 टोटल ॿिका आहिनि उनखे असां मल्टीप्लाई कंदासीं, यानी ॿिके जो खोड़ो 6 दफ़ा पढ़ंदासीं या 6 जो खोड़ो 2 दफ़ा पढ़ंदासीं, जवाबु ईंदो 12। जी बाबा, इन खां वधीक ॿियूं अहम ॻाल्हियूं ज़रब जे बारे में जेके तव्हां यकीनन ॿुधियूं हूंदियूं, पर आउं सम्झां थो त उन ते गौर हाणे तव्हां कंदव। जी कहिड़ी? नंबर 1। हिक खे केतिरा बि दफ़ा हिक सां ज़रब कबी या करियो त जवाबु हिकु ई ईंदो, यानी 1 ज़रबिया 1 ज़रबिया 1 ज़रबिया 1। 4 हिक जॾहिं पाण में ज़रब कबा त जवाबु हिकु ईंदो। ॿियो नंबर हिसाब सां कयो आहे 1 ज़रबिया 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 1, यानी असां 6 या 7 2 4 6 8 हिक सां ज़रब कया आहिनि, तॾहिं बि असां वटि जवाबु हिकु आयो आहे। ॾिसो, बिल्कुलु। त मल्टीप्लाई में असां केतिरा बि हिक पाण में ज़रब कंदासीं, जवाबु हिकु ईंदो। जी जी पुटु, तव्हां सही पिया चओ। साईं 100 हिक हुजनि त पाण में ज़रब करायूं त बिल्कुलु उहो हिकु ई ईंदो। गुड। इहा ॻाल्हि हमेशह तव्हांखे यादि रखणु घुरिजे त ज़रब में हमेशह केतिरा बि हिक ज़रब कबा त जवाबु हिकु ईंदो। जी ॿी अहम ॻाल्हि, ज़ीरो। ज़ीरो अदद कंहिं बि अंग सां ज़रब थींदो त उन जो जवाबु बि ज़ीरो थींदो। अचो त ॾिसूं कीअं। पहिरियों हिसाब सां कयो आहे 5 ज़रब 0, जवाबु उन जो 0। ॿियो नंबर हिसाब 1 ज़रब 0, जवाबु 0। अचो त ॿियो ॾिसूं 153 ज़रब 0 त जवाबु 0। जी बिल्कुलु, तव्हां सभु सम्झी विया हूंदो त हाणे ज़ीरो जेको अदद आहे उनजी पंहिंजी का बि हैसियत कोन्हे ज़रब जे मामले में। त ज़ीरो पाण बि कुझु कोन्हे, जॾहिं कंहिं ॿिए अंग सां ज़रब थींदो या ज़रब वञी कंदो त उनखे बि ज़ीरो करे छॾींदो। पोइ चाहे 3536 हुजनि, उनखे ज़ीरो सां ज़रब कराइबी त जवाबु ज़ीरो ईंदो। गुड। त तव्हां यकीननि सां इन ॻाल्हि खे क्लियर सम्झी विया हूंदो त ज़ीरो अहिड़ो अंग आहे जो कंहिं सां बि ज़रब करे या कहिड़ो बि अंग अची ज़ीरो सां ज़रब थिए त जवाबु ज़ीरो ईंदो। त ज़रब जे बारे में तव्हां इहे ॿई ॻाल्हियूं चङी तरह सम्झी हूंदियूं त हिक खे केतिरा बि दफ़ा ज़रब कबो, जवाबु हिकु ईंदो। ऐं ज़ीरो कहिड़े बि अंग सां ज़रब कबो या कहिड़ो बि अंग
ज़ीरो सां ज़रब थींदो त जवाबु ॿिन्ही सूरतुनि में ज़ीरो ईंदो। जी पुट, इहे ॻाल्हियूं तव्हां चङी तरह सां सम्झी विया हूंदो यकीननि सां। ऐं ज़रब जे बारे में, ज़रब जोड़ जे अमल में असांखे तमामु घणो फ़ाइदो ॾिए थी ऐं तमामु घणो आसानी पैदा करे थी। जीअं मथे पाण ॿिकनि जे बारे में चई आयासीं, इहे त 6 ॿिका हुआ, अगरि 20 ॿिका हुजनि, 30 ॿिका हुजनि त उहे जोड़ करण में असांखे इलाही देरि थींदी, पर ज़रब जे मामले में आसानी थींदी। यानी ज़रब वारे जेका ज़रब आहे सा जोड़ जी वधीक मदद करे थी ऐं आसान बनाए थी। त प्यारा ॿारो, तव्हां बिल्कुलु इहे ॻाल्हियूं गौर कयूं ऐं सम्झियूं। मूंखे उमेदु आहे त हाणे जेको एक्सरसाइज़ 2.3 आहे उनजो पहिरियों सुवालु तव्हां बिल्कुलु आसानी सां बहितरीन तरीक़े सां हल करे सघो था। पर ज़रब खे हल करण जे लाइ तव्हांखे खोड़नि जो अचणु यानी टेबल्स लाज़मी अचणु घुरिजनि। टेबल्स तव्हांखे यादि हूंदा त ज़रब इंतिहाई आसान थी पवंदी तव्हांजे लाइ, तव्हांखे कंहिं क़िस्म जी का बि दुश्वारी कोन थींदी। त हाणे घणो इंतज़ारु न कजे, अचो त हलूं पाण पंहिंजी एक्सरसाइज़ 2.3 ॾांहुं। जी बाबा, एक्सरसाइज़ 2.3 सवाल नंबर 1, हेठियनि जी ज़रब उपत लहो। पहिरियों नंबर हिसाब 854 ज़रब 96। जी बाबा, हिकिड़ी रक़म असां मथे लिखी आहे वॾी, ॿी ज़रब करे भई उहा 96 उनजे हेठां लिखी अथऊं। 96 जो खोड़ो कंहिंखे यादि कोन हूंदो, पर जेकर इनखे ॿिनि हिसनि में असां तक़सीम करियूं त हिकु 6 जो ऐं ॿियो 9 जो खोड़ो थी सघे थो। ऐं आसान बि आहे। 6 जो खोड़ो असां चेन ते पढ़ंदासीं, 6 चौंक 24, 4 हेठि लिखंदासीं, जेके 2 बचंदासीं 5 जे मथे असां रखंदासीं। जॾहिं वरी 6 जो खोड़ो 5 सां खोड़ो पढ़ंदासीं, 6 पंजा 30, 30 में हू बचियल मथियां 2 विझंदासीं, थी वेंदा 32, 32 जो ॿिको हेठि लिखंदासीं ऐं जेके 3 बचंदासीं 8 जे मथां रखियासीं। वरी 6 जो खोड़ो 8 ताईं पढ़ंदासीं, 8 छका 48, 48 में जेके 3 बचियल हुआ उहे विधासीं, थी विया 51। हाणे 6 जे खोड़े ज़रब करे छॾी त असां हिकिड़ो क्रॉस जो निशान ॾींदासीं या ज़ीरो ॾेई छॾियो। ॿिन्ही सूरतुनि में जवाबु सही थींदो, पर पाण आसान करण जे लाइ ज़ीरो कोन था ॾियूं, इन जॻह ते क्रॉस जो हिकिड़ो निशान ज़रब वारो था ॾियूं। हाणे असां 9 सां मल्टीप्लाई कंदासीं, 6 9, 9 चौंक 36, 9 जो खोड़ो 4 दफ़ा, 9 चौंक 36 या 4 9 36, ॿई खोड़ा साॻिया आहिनि। 4 9 ताईं पढ़ूं या 9 जो खोड़ो 4 ताईं पढ़ूं, पर असां वटि 9 जो खोड़ो आहे हेठि, त 9 जो खोड़ो 4 दफ़ा, 1 9 2 9 3 27, 4 9 36, 6 लिखियासीं 2 जे हेठां, 3 बचियासीं असां 5 जे मथां लिखा। हाणे 9 जो खोड़ो 5 दफ़ा, 5 9 45, 45 में 3 विधासीं 48, 8 मथे बचिया 4, 4 असां 8 जे मथां रखियो। हाणे असां 9 जो खोड़ो 8 ताईं पढ़ंदासीं, 8 9 72, 72 में मथे बचियल जेके आहिनि 4 विझंदासीं, थी वेंदा 76। गुड, 2 खोड़ा हुआ, हाल लकीर ॾेई असां हुनखे जोड़ जो अमल कंदासीं, हाणे में मिलाए लिखंदासीं। 4 ज़रब निशानी 4 थिया, 2 ऐं 6 8 थिया, 1 ऐं 8 9 थिया, 5 ऐं 6 11 ते 1 बाक़ी 1 वियो 7 जे मथां, 7 इहे ऐं पोइ जेको बचियल पियो टोटल थिया 8, यानी 81,984। जी बाबा, इहो हो असांजी डबल अंगनि वारी ज़रब। अच्छा, ॿियो नंबर छा ॾिसूं? जी बाबा, 736 खे ज़रब करे थो 103। हल, 736 ज़रबिया 103। गुड, हाणे हेठि जेके आहिनि से 3 खोड़ा थी विया आहिनि, टिके जो, ज़ीरो जो ऐं 1 जो। 3 सां पहिरीं मल्टीप्लाई कयो थो, तव्हां टिके जो खोड़ो तव्हां सभिनी खे यादि हूंदो, उन सां ज़रब करण सां असांजो 22,080 जवाबु आयो। गुड, हिकिड़ो क्रॉस ॾींदासीं छो जो इन जे खोड़े ज़रब करे छॾी, उन खां पोइ ज़ीरो सां। जी, अहम ॻाल्हियुनि में पढ़ी आयो, ज़ीरो कंहिंसां बि ज़रब करे हुन जो जवाबु ज़ीरो थींदो। ज़ीरो जॾहिं 6 सां ज़रब कयोसीं जवाबु ज़ीरो आयो, हेठि लिखियोसीं।
वरी 0 3 सां ज़रब कंदो, उनखे बि 0 करे छॾियईं, 0 लिखियोसीं, 0 वरी 7 सां वञी ज़रब कयईं त उन बि 0 थी वियो। जॾहिं टिके जो खोड़ो ऐं 0 जो खोड़ो 2 खोड़ा मल्टीप्लाई थिया त असां हेठी आख़िरी लाइन में 2 क्रॉस या निशान ॾींदासीं। उन खां पोइ 1 जो खोड़ो पढ़ंदासीं। 1 जो खोड़ो तमामु आसान आहे। 6 हिकां 6, 3 हिकां 3, 7 हिकां 7। 1 जो खोड़ो जंहिं भंग सां पढ़ंदासीं उहो साॻियो जवाबु ईंदो। 1 हिकां 1, 2 हिकां 2, 3 हिकां 3, 4 हिकां 4, 5 हिकां 5, 6 हिकां 6, 7 हिकां 7, 8 हिकां 8, 9 हिकां 9, 10 हिकां 10। जी बाबा, इहो 1 जो खोड़ो आहे। हाणे इहे टई लाइनूं असां पाण में जोड़ कंदासीं। 8 ऐं 2 क्रॉस जोड़ कयोसीं, जवाबु 8 आयो। 0 0 में जोड़ कयोसीं, जवाबु 0 आयो। 2 ऐं 6 जोड़ कयासीं, 8 आया। 2 ऐं 3 5 आया। 7 या 7। यकीननि सां तव्हांखे 3 अंगनि वारी ज़रब बि अची वई हूंदी। अचो त असां 3 नंबर हिसाब खे ॾिसूं। पहिरीं 8 सां मल्टीप्लाई थियो आहे। 8 256 खे जॾहिं मल्टीप्लाई कंदा सॼे खे त वरी जवाबु 2048 ईंदो। पोइ हिकिड़े 0 कयो, साॻियूं 3 ॿुड़ियूं थियूं, वरी ॿिए 0 कयो, 3 ॿुड़ियूं थियूं, वरी 1 सां मल्टीप्लाई थियो, साॻियूं 256 ईंदा, जेके असां 156 पाण लिखिया आहिनि। इहा बिल्कुलु ग़लती आहे। हिनखे असां 256 कंदासीं। हाणे इन बस जोड़ कंदासीं त असांजो जोड़ में बि साॻिए तरीक़े सां सिधो सिधो एका एकनि में ॾाका ॾाकनि में अहिड़ी त जोड़ करे वेंदासीं। लास्ट में 48 0 2 6 8 5 या 5, आख़िरी जो मथे जेके असां तब्दील कया बिको आयो हो त असां हेठि जवाब में 2 लिखंदासीं। यकीननि सां इहो तव्हांखे चङी तरह सां सम्झ में अची वेंदो। अचो त ॾिसूं चौथों नंबर आख़िरी सवाल। बिल्कुलु पहिरीं 8 सां मल्टीप्लाई कंदासीं। 8 जो जवाबु 7960। वरी हिकिड़ो क्रॉस ॾिनोसीं, वरी 5 सां ज़रब कयोसीं, 4975। पोइ वरी 1 सां मल्टीप्लाई कयोसीं, साॻियो जवाबु। 3 लाइनूं जोड़ कयोसीं, असांजो टोटल जवाबु आयो आहे 1,57,210। त प्यारा ॿारो, मां सम्झां पियो तव्हांखे यकीननि इहे सवाल 4 ई मल्टीप्लाई वारा चङी तरह सां सम्झ में अची चुका हूंदा। ऐं तमामु आसान हुआ। इन्हनि खे नई सही पंहिंजे कॉपी ते अलॻि दर्जो लिखी करे तव्हां मल्टीप्लाई करियो, ज़रब करियो। उमेदु आहे तव्हां बिल्कुलु जवाबु सही कढंदव ऐं आसान थी वेंदा। अहिड़े तरह जा ॿिया खोड़ सारा हिसाब तव्हां लिखी पाण ज़रब करे सघो था ऐं पंहिंजो जवाबु चेक करे सघो था। उमेदु आहे त तव्हांखे इहो सुवालु चङी तरह सां सम्झ में अची वेंदो। इंशाल्लाह ॿिए सुवाल लाइ पाण इंशाल्लाह जल्द अज जल्द ॿियो सुवालु सेट करे ठाहे तव्हां सां जल्दी मिलंदासीं। एक्सरसाइज़ 2.3 जो इहो सुवालु पूरो थियो। तेसिताईं पंहिंजो ख़्यालु रखिजो ऐं रिपीट कंदा रहो। जेकॾहिं नवां मुंहिंजे चैनल ते आहियो त मुंहिंजा जेके पोयां वीडियोज़ जेके मूं ठाहिया आहिनि उन्हनि वीडियोज़ खे गौर सां ॾिसो। ठीकु आहे, अगरि कंहिं जो वीडियोज़ 1 2 3 अञा हले पियो ऐं हिननि ते अञा न पहुतो आहे, नो प्रॉब्लम, तव्हां उन्हनि खे ॾिसंदा अचो। सीरीज़ ऐं सुकून सां तव्हां हिकु हिकु करे ॾिसंदा ईंदव त उमेदु आहे त तव्हांखे चङी तरह सां हिसाब सम्झ में अची वेंदा। कंहिं क़िस्म जी का बि दिक़त तव्हांजे लाइ कान रहंदी। वधि खां वधि कोशिशि कंदुमि त तव्हांजे हर मुश्किलात जेका इन में दूरि कई वञे ऐं आसान बनाए वञे वीडियोज़। थैंक यू। अल्लाह हाफ़िज़। बाय बाय।